यूहन्ना अध्याय चौथों। येशू ऐं सामरी स्त्री। जॾहिं येशूअ खे इहा ख़बर पई कि फरीसिन इहो ॿुधो आहे कि उहो यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे खां बि वधीक चेला थो ठाहे ऐं बपतिस्मा थो ॾे, पर हक़ीक़त इहा हुई कि येशू पाण न पर संदसि जा चेला माण्हुनि खे बपतिस्मा ॾेई रहिया हुआ। तॾहिं उहो यहूदा जे क्षेत्र मां निकिरी करे वरी गलील जे क्षेत्र में वञण जे लाइ रवानो थियो। रस्ते में वेंदे वक़्तु हुन खे सामरिया जे क्षेत्रनि मां थी करे वञणो पियो। इन लाइ उहो सामरिया में सूखार नाले जे हिकिड़े नगर में आयो। इहो नगर उन ज़मीन जे पासे में हो जेकी याकूब पंहिंजे पुट यूसुफ खे ॾिनी हुई। उते याकूब जे द्वारा खोटायल हिकु खूह हुयो। येशू मुसाफ़िरी करे थकिजी पियो हो, इन करे उहो उन खूह जे पासे में अची वेही रहियो। इहो लॻभॻि मंझंदि जो वक़्तु हुयो। एतिरे में हिकिड़ी सामरी स्त्री उन खूह मां पाणी भरण जे लाइ उते आई। येशूअ उन स्त्रीअ खे चयईंसि, छा तूं मूंखे पीअण जे लाइ पाणी ॾींदीअं? येशू उते अकेलो हुयो, छोकी हुन जा चेला खाधो वठण जे लाइ शहर में विया हुआ। उन सामरी स्त्रीअ येशूअ खे चयईंसि, तूं यहूदी थी करे मूं सामरीअ खां पाणी थो घुरीं? इहा ॻाल्हि सामरी स्त्रीअ येशूअ खे इन करे चयईंसि छोकी यहूदी माण्हू सामरी माण्हुनि खां कहिड़े बि तरह जो व्यवहार न रखंदा हुआ। इन ते येशूअ उन खे चयईंसि, अगरि तोखे इहा ख़बर हुजे हा कि परमेश्वर तोखे कहिड़ो तोहफ़ो थो ॾियणु चाहे ऐं जेको तोखे चई रहियो आहे मूंखे पाणी पीआर, हू केरु आहे, त तूं हुन खां जीवन जो जल घुरियां ऐं उहो तोखे ॾियां। उन सामरी स्त्रीअ येशूअ खे चयईंसि, हे गुरु, तो वटि त पाणी भरण जे लाइ कुझु बि कोन अथई ऐं खूह बि ॾाढो गहरो आहे, त पोइ तूं उहो जीवन जो जल किथां आणींदे? छा तूं पंहिंजे पाण खे असांजे पूर्वज याकूब खां बि महान थो सम्झी, जंहिं असांखे इहो खूह ॾिनो ऐं उहो पाण, संदसि जा ॿार ऐं जानवर बि इन खूह मां पाणी पीअंदा हुआ? इन ते येशूअ उन स्त्रीअ खे चयईंसि, जेको बि इन खूह मां पाणी पीअंदो उन खे वरी उञ लॻंदी, पर जेको बि उन पाणीअ खे पीअंदो जेको मां उन खे ॾींदुमि, उन खे पोइ वरी अनंत काल ताईं उञ न लॻंदी, बल्कि उहो पाणी उन जे अंदरि में झरने वांगुरु अनंत जीवन ताईं उमड़ंदो रहंदो। इहो ॿुधी उन स्त्रीअ येशूअ खे चयईंसि, हे गुरु, उहो पाणी तूं मूंखे ॾे ताकी मूंखे वरी कॾहिं बि उञ न लॻे ऐं वरी मूंखे हिते पाणी भरण जे लाइ अचिणो बि न पए। इन ते येशूअ उन स्त्रीअ खे चयईंसि, वञ ऐं पंहिंजे घोट खे हिते सॾु करे अचु। उन येशूअ खे चयईंसि, मुंहिंजो घोटु कोन्हे। इन ते येशूअ उन खे चयो, तूं सच थी चईं कि मुंहिंजो घोटु कोन्हे, ऐं इहो बि सच आहे कि तूं पहिरियों 5 मर्दनि सां शादी करे चुकी आहीं ऐं हाणे जंहिं माण्हूअ सां गॾु तूं रहीं थी उहो बि तुंहिंजो घोटु कोन्हे। इन करे तूं जेको चयई उहो सच आहे। इन ते स्त्रीअ येशूअ खे चयईंसि, हे गुरु, मां सम्झी वयमि कि तूं भविष्य वक्ता आहीं। सो मूंखे ॿुधाए, असांजा पूर्वज त इन पहाड़ ते परमेश्वर जी आराधना कंदा हुआ, पर तव्हां यहूदी ईअं छो था चओ कि ख़ाली यरूशलेम शहर में ई उहा जॻहि आहे जिते परमेश्वर जी आराधना करणु घुर्जे? येशूअ उन खे चयईंसि, हे स्त्री, मुंहिंजो विश्वास कर, उहो समय अची रहियो आहे कि तव्हां पिता परमेश्वर जी आराधना न त इन पहाड़ ते कंदव ऐं न यरूशलेम में। तव्हां सामरी जंहिंखे न सुञाणो उन जी आराधना कंदा आहियो, पर असां यहूदी जंहिंखे सुञाणींदा आहियूं उन जी आराधना कंदा आहियूं, छोकी उद्धार यहूदियुनि मां ई आहे। पर उहो समय अचण वारो आहे, बल्कि हाणे उहो अची पहुतो आहे, जॾहिं परमेश्वर जा सचा आराधक आत्मा ऐं सचाईअ सां परमेश्वर जी आराधना कंदा ऐं पिता परमेश्वर अहिड़े ई आराधकनि खे ॻोल्हींदो आहे। परमेश्वर आत्मा आहे ऐं इन करे इहो ज़रूरी आहे कि हुन जी आराधना करण वारा आत्मा ऐं सचाईअ सां आराधना कनि। उन सामरी स्त्रीअ येशूअ खे चयईंसि, मूंखे ख़बर आहे कि मसीह अचण वारो आहे, जेको ख्रिस्त बि चवाइजंदो आहे, ऐं जॾहिं उहो ईंदो त असांखे सभु कुझु ॿुधाईंदो। येशूअ उन खे चयईंसि, मां जेको तोसां ॻाल्हाए रहियो आहियां, मां ई उहो मसीह आहियां। चेलनि जो येशूअ वटि मोटी अचणु। एतिरे में येशूअ जा चेला उते अची पहुता ऐं उहे येशूअ खे उन सामरी स्त्रीअ सां ॻाल्हाईंदे ॾिसी ॾाढो ताजुब करणु लॻा, पर तंहिं हूंदे बि उन्हनि मां कंहिं बि हुन खां इहो न पुछो कि तूं इन स्त्रीअ सां छो थो ॻाल्हाईं। सो उहा स्त्री पंहिंजो पाणीअ जो मटु
उते ई छॾे करे नगर में वञी माण्हुनि खे चवण लॻी, अचो ऐं हली करे हिकु माण्हूअ खे ॾिसो जंहिं मूंखे उहो सभु कुझु ॿुधाए छॾियईं जेको कुझु मां कयो आहे। किथे इहो ई त मसीह कोन्हे? सो उहे माण्हू नगर मां निकिरी करे यीशुअ वटि आया। इन विच में चेलनि यीशुअ खे इहा वेनती करे चयो, हे गुरु, कुझु खाई वठ। यीशुअ उन्हनि खे चयईं, मूं वटि खाइण जे लाइ अहिड़ो खाधो आहे जंहिंजे बारे में तव्हांखे कुझु बि ख़बर कोन्हे। इन ते चेला हिक ॿिए खां पुछण लॻा, कोई गुरुअ जे खाइण लाइ कुझु वठी आयो हूंदो? यीशुअ चेलनि खे चयईं, मुंहिंजो भोजन इहो आहे कि जंहिं मूंखे मोकिलियो आहे हुन जी मर्ज़ीअ जे मुताबिक़ हलां ऐं उहे कम पूरा कयां जेके मूंखे हुन जे द्वारा सौंपिया विया आहिनि। तव्हांखे इहा चवणी ख़बर आहे कि फसल जी कटणीअ में अञा 4 महीना पिया आहिनि, पर मां तव्हांखे चवां थो, ध्यान सां खेतनि ॾे ॾिसो, उहे कटणीअ जे लाइ पकिजी विया आहिनि। कटण वारो मजूरी पाईंदो आहे ऐं फल जेको उहे पाए थो उहे उन माण्हुनि खे था ॾेखारनि जेके अनंत जीवन था पाइनि, ताकी पोखण वारो ऐं कटण वारो ॿई गॾिजी आनंद मनाइनि। सो इहा चवणी सची आहे कि हिकु ॼणो फसल खे पोखे थो ऐं ॿियो उन खे कटे थो। मां तव्हांखे उन खेतनि खे कटण जे लाइ मोकिलियो आहे जंहिंमें तव्हां महिनत न कई आहे, पर ॿियनि महिनत कई आहे ऐं तव्हांखे उन्हनि जी महिनत जो फल मिली रहियो आहे। सामरी माण्हुनि जो यीशुअ ते विश्वास करणु। उन नगर जे ॾाढनि ई सामरी माण्हुनि उन स्त्रीअ जे चवण ते यीशुअ ते विश्वास कयूं, छोकी उन स्त्रीअ उन्हनि खे इहा गवाही ॾिनी हुई कि यीशुअ मूंखे उहो सभु कुझु जेको मां कयो आहे ॿुधाए छॾियईं। सो जॾहिं उहे सामरी माण्हू यीशुअ वटि आया त उहे यीशुअ खे इहा वेनती करण लॻा कि तूं असां सां गॾु रहो। सो यीशु 2 ॾींहंनि ताईं उन्हनि सां गॾु रहियो। उते ॿियनि ॾाढनि ई ॼणनि बि यीशुअ जी ॻाल्हियुनि खे ॿुधी करे हुन ते विश्वास कयूं। सो उन्हनि माण्हुनि स्त्रीअ खे चयो, हाणे असां तुंहिंजी गवाहीअ जे करे ई यीशुअ ते विश्वास नथा कयूं, पर असां पाण बि हुन जी ॻाल्हियुनि खे ॿुधो आहे ऐं इहो ॼाणे वरितो आहे कि इहो ई जगत जो उद्धार कर्ता आहे, अधिकारीअ जे पुट खे ठीकु करणु। 2 ॾींहंनि खां पोइ यीशु सामरिया मां निकिरी करे गलील क्षेत्र जी तरफ़ वञण जे लाइ रवानो थियो। यीशुअ पहिरियों ई इहा गवाही ॾिनी हुई कि भविष्यवक्ता खे कॾहिं बि पंहिंजे नगर में आदर न मिलंदो आहे। पोइ जॾहिं यीशु गलील क्षेत्र में पहुतो त उतां जे माण्हुनि हुन जो स्वागत कयूं, छोकी जेतिरा कम यीशुअ यरूशलेम में फसह जे त्योहार जे ॾींहंनि में कया वई, उन्हनि उहे सभु कम ॾिठा हुआ, छोकी उहे माण्हू बि उहो त्योहार मल्हाइण विया हुआ। यीशु हिकु दफ़ो वरी गलील क्षेत्र जे काना नगर में आयो, जिते हुन हिकु शादीअ में पाणीअ खे दाखरस ठाहियो वई। उन नगर में हिकु रोमी अधिकारी हो जंहिंजो पुटु कफरनहूम नगर में बीमार हो। जॾहिं उन अधिकारीअ इहो ॿुधो कि यीशु यहूदा जे क्षेत्र मां गलील क्षेत्र में आयो आहे त उहो अधिकारी यीशुअ वटि अची करे संदसि खे ईअं विनती करणु लॻो कि कफरनहूम नगर में हली करे मुंहिंजे पुट खे ठीकु कर, छोकी उहो मरण ते आहे। इन ते यीशुअ उन खे चयईंसि, जेसि ताईं तव्हां चिन्ह चमत्कार थींदे न ॾिसंदव तेसि ताईं तव्हां विश्वास न कंदव। उन अधिकारीअ यीशुअ खे चयईंसि, हे प्रभु, किथे मुंहिंजो पुटु मरी न वञे, सो उन खां पहिरियों हली करे उन खे ठीकु कर। इन ते यीशुअ उन खे चयईंसि, वञ, तुंहिंजो पुटु हिकदमि ठीकु अथई। उहो अधिकारी यीशुअ जी ॻाल्हि जे मथां विश्वास करे घर ॼां वञण जे लाइ रवानो थियो। जॾहिं उहो अञा रस्ते में ई हुयो त हुन जा दास अची करे हुन सां मिलिया ऐं संदसि खे चवण लॻा, तुंहिंजो पुटु बिल्कुलु ठीकु थी वियो अथई। तंहिं ते उन दासनि खां पुछईं, उहा घड़ी कहिड़ी हुई जॾहिं उहो ठीकु थियण लॻो? दासनि उन खे जवाबु ॾिनो, कल्ह ॾींहं जो 1 बजे अचानक सां हुन जो बुखार लही वियो। इन ते उन खे यादि आयो कि इहा घड़ी ठीकु उहा ई हुई जेॾी महिल यीशुअ उन खे ईअं चयो वईंसि, तुंहिंजो पुटु बिल्कुलु ठीकु थी वियो अथई। सो हुन अधिकारीअ पंहिंजे परिवार समेत यीशुअ जे मथां विश्वास कयईं। इहो ॿियों चिन्ह चमत्कार हो जेको यीशुअ यहूदा क्षेत्र मां गलील क्षेत्र में अची करे कई।